कोरोना वायरस जे वधंदड़ केसनि ते ज़ाब्ते आणण लाइ सिंध हुकूमत जे ऐलान ते अॼु ॿिए ॾींहुं बि मुकमल लॉकडाउन रहियो। मेहड़ में वज़ीर आला सिंध जे हुकुम ते ॿिए ॾींहुं मुकमल लॉकडाउन रहियो, जॾहिं त डीएसपी मेहड़ सईद अहमद रिंद, एसएचओ मेहड़ नूर मुस्तफा पठान, एसडीएम गुलाम शबीर रिंद ऐं ॿियनि शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि जो गश्त करे खुलियल दुकाननि खे फौरी तौर बंदि करायो। मीरो खान में बि इंतज़ामिया शहर खे मुकमल तौर लॉकडाउन करायो। असिस्टेंट कमिश्नर अमीर अली मीरानी शहर जे कारोबारी मर्कज़नि समेत शहर जे मुख़्तलिफ़ मुहलनि अंदरि हलंदड़ नंढनि वॾनि दुकाननि समेत ट्रांसपोर्ट मुकमल तौर बंदि कराई, जॾहिं त मीरो खान पुलिस लॉकडाउन जी भञकड़ीअ ते 15 शहरियनि ऐं दुकानदारनि खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल कयो आहे। डीपलो में बि सिंध हुकूमत जे ऐलान खां पोइ कयल लॉकडाउन सबबि असिस्टेंट कमिश्नर गुलाम नबी सोलंकी ऐं एसएचओ शेर खान लगारी शहर जो विज़िट कंदे मुख़्तलिफ़ रेज़की दुकाननि ऐं अटे जे चक्की मालिकनि खे रेड लिस्ट ते अमल करण जी हिदायत कई। वारा में बि सिंध सरकार जे हुकुमनि ते शहर में ॿिए ॾींहुं मुकमल लॉकडाउन रहियो। मुख्तियारकार वारा ऐं एसएचओ वारा अलॻि-अलॻि शहर जो विज़िट करे रेज़की दुकाननि जे मालिकनि खां रेट लिस्ट बाबति पुछा-ॻाछ कई ऐं मुख्तियारकार पारां वापारियुनि खे वार्निंग ॾिनी वई त मुक़रर रेट खां मथे रेट वठंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। डिगड़ीअ में बि मुकमल लॉकडाउन रहियो। शहर जा मुख्य कारोबारी मर्कज़ अॼु ॿिए ॾींहुं बि बंदि रहिया, जॾहिं त लॉकडाउन ते अमल कराइण लाइ असिस्टेंट कमिश्नर निसार अहमद मेमण ऐं ॿियनि पुलिस नफ़री साण करे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गश्त करे जाइज़ो वरितो। ठटे ज़िले जी साहिली पट्टी, गाढ़ो, बगाण ऐं ॿियनि इलाइक़नि में एसी घोड़ाबाड़ी ज़ुल्फ़कार मेमण ऐं ॿियनि कोरोना वायरस जे सिलसिले में मुख़्तलिफ़ शहरनि जो दौरो करे शहरियनि खे पंहिंजनि घरनि में रहण जी अपील कई। आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk